अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों जी। तो दोस्तों बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ वरियल ख़ान बालाज ख़ान जे ज़ुल्मनि खां तंग थी शेरदिल ॾे ईंदो ऐं शेरदिल सां सॼो हाल अहवालु कंदो दोस्तों। शेरदिल खे इहो चवंदो त बालाज ख़ान मां तंग थी चुको आहियां, बेगुनाह मुंहिंजे पुटु सिकंदर ख़ान खे हुन पुलिस जे हथां गिरफ़्तार करे छॾियो आहे। तंहिंते शेरदिल चवंदो त दुश्मन तुंहिंजो हुजे बालाज ख़ान जा मुंहिंजो, पर हुन जे ज़ुल्म जेको आहे त सॼे ॻोठ ते हली रहियो आहे। जॾहिं बि मां हुन खां पलांद वरितुमि त सॼे ॻोठ जो ॻाए वॼाए वठंदुसि पलांद बालाज ख़ान खां। ऐं ॿिए पासे दोस्तों त शाहनवाज़ जी घरवारी बालाज ख़ान जे घर लंघी ईंदी हिकु औरत ज़ात जेका आहे त उनजो तकसुस बि जेको आहे त माना बालाज ख़ान न रखंदो ऐं उनखे सिधो साफ़ जवाबु ॾींदो त मां शाहनवाज़ ख़ान खे छॾे नथो सघां। हू मुंहिंजे जेको हिकिड़े चकर मुंहिंजे क़ैद में अची वियो उहो माण्हू ॿाहिरि निकिरी नथो सघे। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।